नाज़रीन, सिंध के क़दीमी तारीख़ी माग बरहमाबाद ते थियल हेरिटेज कॉन्फ्रेंस में कालम नवीस अरबाब नेक मोहम्मद की कॉन्फ्रेंस में मुबैना तौर धिकारी कढ़ण की कोशिश वारो मामलो इल्मी अदबी हलकन तोड़े सोशल मीडिया ते बहस जो मौजू बनल है। इन हवाले से पेश है ये रिपोर्ट। सिंध के क़दीम तारीख़ी माग ब्राह्मणाबाद ते 18 नवंबर 2023 ते थियल हेरिटेज कॉन्फ्रेंस में कालम नवीस अरबाब नेक मोहम्मद के कॉन्फ्रेंस में मुबैना तौर धिका ॾेई कढण की कोशिश करण वारो मामलो इल्मी अदबी हलकन तोड़े सोशल मीडिया ते बहस जो मौजू बनियल है। कॉन्फ्रेंस जो इंतजाम सिंध के क़दीम आसारन वारे खाते के सहकार से कयो वियो हो। इन कॉन्फ्रेंस में अरबाब नेक मोहम्मद बिना दावत जे पहुतो हो। ब्राह्मणाबाद वारन क़दीम आसारन बाबत जनरल ज़िया के ज़माने का वठी जमात इस्लामी तंजीम फ़िक्र नज़र आई साजी धुर के बेन मानुन जो यो तकरार हलंदो आयो है तो यह ब्राह्मणाबाद ना पर अलमंसूर है। जडें त क़दीम आसारन जा माहिर ऐं तारीख़ जा ॼाणो क़दीम दस्तावेज़न में यो साबित कंदा रहा आहिनि त ब्राह्मणाबाद नंढी खंड में इस्लाम अचण का घणो अॻु 470 क़बल मसीह में ईरानिन जी सिंध फतेह करण वारे दौर में आबाद थियो। इन कॉन्फ्रेंस में ज़रिए तस्दीक कई है अरबाब नेक मोहम्मद बिना दावत जे पहुतो हिन अचण शर्त यो ऐलान किया तो बिना दावत जे पहुतो है, पर मुंतज़मीन खेस इज़्ज़त से कॉन्फ्रेंस में वेहण की दरख्वास्त कई। इन खां पोइ कॉन्फ्रेंस दौरान जडें बि कंहिं मुक़रर स्टेज ते ब्राह्मणाबाद जो ज़िक्र किया तो अरबाब नेक मोहम्मद विच तकरीर में मुदाखलत करे इहो चवे पियो तो ब्राह्मणाबाद ना पर अलमंसूरा चो। बार बार मना करण बावजूद अरबाब नेक मोहम्मद जडें न मुड़ियो तो खेस आछ कई वई तो हू स्टेज ते अची पंहिंजो मौक़िफ़ बयान करे, पर हिन यो चई इनकार किया तो हू कॉन्फ्रेंस में सजल ही ना है तो तकरीर छो करे। आखिरकार असां गॾिजे हिकु उस्ताद ऐं कॉन्फ्रेंस जे कुछ कारकुननि अरबाब नेक मोहम्मद के धिका ॾेई ॿाहिरि कढण की कोशिश कई, पर खाते जे अमलदारनि जी मुदाखलत ते केस कॉन्फ्रेंस में विहारियो वियो। एक मरहले ते सकाफ़त ऐं क़दीम आसारन वारन खातन के सेक्रेटरी अब्दुल अलीम लाशारी अरबाब नेक मोहम्मद के आँच कई तो वो स्टेज ते अची पंहिंजो मौक़िफ़ बयान करे, पर अरबाब नेक मोहम्मद ये आँच रद्द कई ऐं कॉन्फ्रेंस में लगातार घोड़ शोर कंदो रहियो। साईं मेहरबानी। असल में हर कॉन्फ्रेंस जो हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे। साईं बार बार उथी ऐं हिकिड़ो महफ़िल में मूंखे साईं इंतिहाई इज़त जे लाइक़ु आहे, मोहतरम आहे तमामु घणो। मूंखे सुठो न पियो लॻो त बार बार साईं आयो पे तो मूं उन लाइ साईं लाइ जेको आहे सो स्टेज जी ऑफर कई तो जेकॾहिं उनजी का तशनगी न रहिजी वञे, का बेचैनी न रहिजे तो सुभाणे चए त मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो न मिलियो। इन खां पोइ हिन कॉन्फ्रेंस का ॿाहिरि अची इहो इल्ज़ाम हुयो त न रुगो साणस बदतमीज़ी कई वई आहे पर सिंध जे तारीख़ खे बि बिगाड़ियो पियो वञे। ये एक खुल्लम खुला हम पूरे पाकिस्तानियों के लिए जो है वो चैलेंज है कि उन्होंने जो है वो इस तरह तारीख़ से जो है इंतहाई भयानक जो है जिसे कहा जाए कि सलूक किया है और तारीख़ को मलियामेट करने की कोशिश की है। इन समूरे मामले ते सोशल मीडिया ऐं अदबी हलकन में वॾो बहस हलंदड़ आहे। अरबाब नेक मोहम्मद जे ॻोठाई ऐं साॼी धुर सां वास्तो रखंदड़ उमरकोट जे प्रोफेसर मोहम्मद याकूब साकिब आरेसर जो चवणु आहे त अरबाब नेक मोहम्मद शोहरत हासिल करण लाइ अहिड़ियूं हरकतूं कंदो रहंदो आहे। हू कॾहिं गॾे ते चढ़ी फोटू कढराईंदो आहे त वरी कॾहिं बिना दावत जे प्रोग्रामनि में पहुची इन्हनि में फिटारो विझंदो आहे। जॾहिं त लेखक खलील कुंभार हाजी सांदई ॿियनि लिखियो आहे त जेतोणीकि लेफ्ट ऐं राइट जो जहिड़ो पुराणो आहे पर कंहिं बि सूरत में धिका ॾियण वारो अमल क़बूलियत जोॻो न आहे। ॿिए तरफ़ लेखक ऐं शाइर मंज़ूर सोलंकी लिखियो आहे त मिठी मीरपुर ख़ासि ऐं उमरकोट में इहो तासुर आम आहे त अरबाब नेक मोहम्मद खे जिथे बि रोशन ख़्याली जी बोए ईंदी आहे त उते हू पंहिंजा जमाती हथियार खणी पहुची वेंदो आहे। केस पंहिंजे साख मुतासिर न करणु घुरिजे। इन तकरार जे पस मंज़र में हिन मामले संगीन रुख तॾहिं इख़्तियार कयो आहे जॾहिं त अरबाब नेक मोहम्मद टंडे आदम प्रेस क्लब में पहुची मामले ते इल्मी अंदाज़ में बहस करण बदिरां क़दीम आसारन वारे खाते ते इल्ज़ाम हयो आहे त इहो ऐं कॉन्फ्रेंस कराईंदड़ लादीन मुलाहिद पाकिस्तान सिंध ऐं इस्लाम जा दुश्मन आहिनि। पूरी हिस्ट्री जो है उसको इन्होंने जो है वो तलपट करके रख दिया है और ये वो लोग हैं जो लादीन भी हैं, मुलहिद भी हैं और सिंध दुश्मन है, इस्लाम दुश्मन है, पाकिस्तान दुश्मन है, जिन्होंने ये साजिश की है। सिंध जे इतदाल पसंद माण्हुनि जो चवणु आहे त ब्राह्मणाबाद जे क़दीम आसारन बाबति तकरार पुराणो आहे।
इन खे तहक़ीक़ी इल्मी अंदाज़ में हल करणु घुरिजे। अवामी हलकनि जो चवणु आहे त जिथे अरबाब नेक मोहम्मद खे कॉन्फ्रेंस में धिका ॾियणु नामुनासिब ऐं नाशाइस्ता अमल आहे, उते अहिड़े मामले में मज़हब ऐं मुल्की सलामती खे विच में आणे फतवा जारी करणु मुल्क में इंतिहा पसंदगी हथी ॾियणु बराबरि आहे। अहिड़ी फतवा सां मुल्क जे शहरियुनि जूं हयातूं गैर महफ़ूज़ थी वञनि थियूं। इन करे वास्तेदार इख़्तियारियूं अहिड़नि बेबुनियाद इल्ज़ामनि जो नोटिस वठनि ऐं मज़हब तोड़े मुल्की सलामती खे ज़ाती ख़्वाहिशनि जे पूराई लाइ इस्तेमालु कंदड़नि ख़िलाफ़ जोगी कार्रवाई कई वञे।